दोस्तों ॿियो कलाम जलाल चांदी जो तव्हांजे लाइ खणी आया आहियूं जंहिं कलाम जा ॿोल इहे आहिनि। अलाह उहे माण्हू आण जिन्हनि खे ॾिठे ॾींहं थी विया। दोस्तों इन कलाम जो त उहे सॼण ऐं उहे दिलरुबा माण्हू आण त जिन्हनि खे ॾिठे ॾींहं थी विया, जेके विछड़ी विया असां खां, उन्हनि सां मिलण जे लाइ हींअर दिलि थी असांजी सॾे। दोस्तों हिन कलाम जा ॿोल इहे आहिनि दोस्तों जेके जलाल चांडे ॻाया त अलाह ताला उहे माण्हू आण जिन्हनि खे ॾिठे ॾींहं थी विया। दोस्तों जलाल चांडे तव्हांखे ख़बर आहे सिंध जी तारीख़ जो भलो ऐं बहितरीन फ़नकार हुयो ऐं यकतारे चपड़ीअ में जेके हुन रिकॉर्ड पंहिंजा क़ाइमु कया उहे अॼु ताईं बि को बि फ़नकार जेको आहे सो उन जे मुक़ाबले में न अची सघियो। जलाल चांडियो यकतारे चपड़ीअ ते ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडी जा जेके बि शागिर्द हुया उन्हनि खे पंहिंजो बचो करे सम्झंदो हुयो ऐं उन्हनि सां जेका महिनत ऐं जेका लॻाव कई जलाल चांडी उहो बि तारीख़ जो हिसो आहे। दोस्तों तव्हां कलाम ॿुधो, कलाम सुठो लॻे लाइक कयो, शेयर कयो, चैनल खे